फोटो काटा सांग मर मर बे कार भाई फोटो काढ यार सिद्ध तुझो आज मा तो चवा सकता रे कती में अदा मल्ले जल्द को सिद्ध को न सिद्ध नहीं है फकीर वो तो आईना मगारो ऐ जेके मल्ले मारो दाओ है मोआने नूर शाह जो मलाखड़ो छो मलाखड़ो पर छह मलाखड़न में असा एकड़े दी मानो 50-100 न ॾिठो अलाए छा थिया एड़ो टाइम अची विया ऐं रोज़ी जो अकीद माना दरगाह जा ॾिसण त जो खाली छा पानी हेलो हेलो डेली नाम जो 100 रुपया मौला जेतिरो जो हाल कयो आहे पर या सखावत आहे बारे में साईं जी शादी हूंदी आहे 150 मां केरु लही कोन थो वञे पाण मिसकिन आहिनि खां वधीक ख़बर आहिनि नौकरियुनि वारा आलमाणी पाड़े वारा ॿिया टिया कारोबार सेठूं आहिनि मां ताज मोहम्मद आलमाणी जो थोरो वठो आहे शुक्र अदा कयां थो जंहिं 100 इनाम ॾिनो ताज मोहम्मद आलमाणी बाग स्टाफ वारो हुनजी महिरबानी कुर्ब शहज़ादो चांडो पहलवान हफीज़ आलमाणी दादागिरी अरे ना हत कट परे थी हाथ में दिया पहलवान शहज़ादो चांडो पहलवान 100 मूल्य 100 गुलाम शिबिर आलमाणी दे सेठो बेदरा सोलंगी मज़ो थींदो अचो मलाखड़ो शुरू आहे बिस्मिल्लाह सां जय मुंहिंजा इनाम गुज़ा इनाम मुंहिंजी मदद आहे इनाम मुंहिंजी हौसला अफ़ज़ाई आहे 100 रुपया महिरबानी कुर्ब तौफ़ीक़ आलमाणी हथ में दिया पहलवान हफीज़ आलमाणी शहज़ादो चांडो चांडो ऐं पहलवान हफीज़ आलमाणी मल स्टार्ट थी वई बिस्मिल्लाह सां अॼु को मलाखड़ो ज़बरदस्त आहे हज़रत हफीज़ पहलवान चांडो आशिक आलमाणी मरियम मोहम्मद हसन आलमाणी तराई जो पुत्र उन्हें मुझा इनाम गुज़ा 100 रुपया मुझा भेट आहिनि मोहम्मद हसन मुंहिंजो दोस्त जो भाउ ऐं आशिक आलमाणी जी महिरबानी न चांडो अरे न चांडो न या मल गदा वो बेमानी करे तो चांडो ॾिसो कहिड़ी सही सिधी मल गदा त हर भरण में गॾु या कानूनी कोन्हे को अरे तो को के निकलता आशिक आलमाणी जी महिरबानी कुर्ब आशिक आलमाणी जड़न वारो मोहम्मद हसन आलमाणी जो पुत्र उन्हें इनाम गुज़ा 100 रुपया आशिक आलमाणी जड़न वारो बस बस भाई वारा न भाई वारो मल्लन जे विच में तो जो कुछ न वञे अरे डावर केने को नहीं जो तो कटे हिप जो राजा हितगल की बात न न केर गलत लफ्ज़ न करो असा वेठाऊं वो मल जो कम मल जो मसलो हल कंदासीं मल जो मसलो हल कंदा बच आलमाणी बच ताड़ी वाह वाह हफीज़ आलमाणी वाह ॾिसो हुनखे ख़ुदा नेक ॾिनी बेमानी कंदो नूर शाह पाणे फ़ैसिलो कंदो हुनजो हीउ नूर शाह जी दरगाह बेमानी वारो कारो मुंहुं वाह वाह पहलवान आलमाणी वाह इहो हफीज़ आलमाणी रहमानी जो भाउ आहे आलमाणी अचे टेडी शीदी अचे टेडी शीदी आईनी हरीफिला अचे पहलवान टेडी शीदी फकीर की मेहरबानी फकीर मौला ने को करे खादम मेरे पुत्रा आलमाणी वाह वाह
वाह मेहताब वाह इहो पहलवान मेहताब आलमणी ताड़ी लगे मेहताब जी ताड़ी लगे ताड़ी पहलवान जरा ताड़ी है ना दाद जो कदर को मलन जो रहमान आलमणी सौ बिलाते भी जोड़न दो 100 अली अदर दो 100 राशिद दो फकीर दो बिलन जी ताड़ी और जोर सां फकीर जी बिलन जी ताड़ी लगे ताड़ी इन्हें जोड़ी दे 100 बिला 100 राशिद आलमणी ते 100 मोर ते कोई मलते फकीर मोला भाई खोखर है हाँ राशिद है 100 बिला रहमान ते अली अदर कोरे चले बात भाई नूर ताड़ी लगे खान साहब राशिद आलमणी गुलाम नगर पुत्रा मरूम खान साहब गुलाम नगर आलमणी पुत्रा राशिद आलमणी अल्लाह मारो मोर होती मुझे राशिद के नाम जो राशिद जो घरा राशिद रहमान पहलवान अली अदर कोरे जो रहमान आलमणी आधा छोकरा परिवारो हेडा केर ने चंद्र में जगह बनना बारा वने वो छोकरा बाई मालो हेडे करे बारा न समझो बाप के लोग याद आ गए पापड़ हाथ में अली अदर कोरे जो पहलवान मलाखनो हलंदो मलाखनो केर बने अली अदर पहलवान रहमान आलमणी पहलवान अली अदर कोरे जो ताड़ी लगे वो कोरे जो पहलवान भलो मला ट्रेन लो अली अदर कोरे जो लोटा जंगवा ने गोड़ जो पहलवान अली अदर कोरे जो ऐसे काफी बिल खड़े ने कोरे के नाम जो कदर को कोरे जो शुरू तेरी मल हफीज जी थी हफीज ने पहलवान चांडो शहजादो मोकल है बाकी फटो न करे बेमानी न करे पहलवान आलमणी पहलवान असलम कोरे जो आरब कोरे जो इन्होंने 100 दिनवा अली अदर कोरे जो पहलवान के असलम कोरे जो आरब कोरे जो बिलन की मेहरबानी कुर्ब मोला भाई खोखर खाक जी शानवाद बठे शर शानवाद पहलवाना अपना पैर पाड़े जान फोन करूं अचन था फकीर गादरी सिंह का सो वठे ये नौजवान का मोला भाई खोखर मालिक का मल अची वठन मत गादरी सिंह को आलमणी फकीर की मेहरबानी जीरो डाला मोला भाई खोखर जो जैसे बात हुआ भाई हुआ खादम फकीर कोतरा क्यों सा ये करे तो उन्होंने हाल में सुख अमला कर दी वाचा बाबा वाशाद बाबा धक्के दो कारा धक्के दो तो भली भी केर न करे आलमणी इन्हें केर न चढ़े वाचा बाबा वाशाद बाबा ये चांडो जो हमारा पहलवान आलमणी से शायद में चांडो 100 बिल खाओ फकीर दो बोला देखो कर दो अगर चांडे के नाम चांडे में धक्का है नाम साईं जे करे नूर शाह जे करे थोड़ो काटे कोन कयो चांडो साईं जे करे जो भा जो पलांड कंदो शहर जो चांडो कमड़ो हू मलके हुनजी रहमान अली अदर कोरे जो भली चोरिया कोरे जो पहलवान रहमान आलमणी अली अदर पहलवान रहमान आलमणी
पूर्णिमला अॻी कोरे जो मारियो आहे। पूर्णिमल जो मुक़ाबिलो आहे सुभाणे 4 बजे मलाखड़ो थींदो सवेरे थींदो। सुभाणे पहलवान रहमान खे पंजो आहे। अली अदर रहमान छॾाए पियो। अली अदर कोरे जो पहलवान रहमान आलमानी सख़्त मुक़ाबिलो आहे। आलमानी जाठो आहे कोरे जो बचे पियो। वरी रहमान वारो पियो करे टिंगाए पियो। टिंगायो आहे रहमान अली अदर खे। वरी भला पहलवान ने बची फासी आहे कोरे जो छॾाए पियो। मथां जाठो लॻो आहे कोरे जो वारो कयो आहे। कोरे जो टिंगाए पियो। आलमानी बचे पियो। जोड़ो जारी आहे जाठो लॻो आहे। वरी आलमानी टिंगायो आहे अञा टिंगाए पियो। काबू आहे काबू आहे काबू आहे बची फासी आहे काबू आहे। न न न न ताड़ी लगे ताड़ी लगे ताड़ी लगे ताड़ी। वाह वाह रहमान वाह रहमान कोरे जो भलो पहलवान कहिड़े कम रहमान पंहिंजे भाउ जो पलान थो करे हथी विझो। हथी रहमान इनाम वठक इनाम हथ पइजी आहे। रहमान आलमानी शहज़ादो चाहींदो। रहमान आलमानी केरी महिल 500 बिलियन जो थी चुको आहे। 2 महिल थींदियूं हथनि जूं महिलूं छॾणो न आहे। जो चाहींदो खे ठाहे त न छॾींदो। आलमानी खे ठाहे त आलमानी पंहिंजे भाउ जो पलान कंदो। रहमान आलमानी चाहींदो पहलवान रहमान आलमानी शहज़ादो चाहींदो। अरे हथ न कढनि न भाउ यार नगला सुबरा थे हेडे छो तो मैं लाउड में मल्ल कराया हेडे रहमान शहज़ादो चाहींदो। रहमान आलमानी मल थी ने तोरी टेम कोने मल रहमान थी ने कुर्सी में आलमानी पहलवान चाहींदो जहिड़ो जारी आहे ऐं मल तोरिया मुक़ाबिलो सघता 500 बिला शहज़ादो चाहींदो पहलवान रहमान आलमानी। आलमानी चाहींदो जाठवाला आलमानी खे ॾाढो वॾो छोकिरो पहुतो छो करने तो मलाखड़ो भाॼी पवंदो हाणे न भले हाणे भैया पोइते वार लास्ट दे रहमान पहलवान शहज़ादो चाहींदो। रहमान आलमानी चाहींदो कटवा पहलवान आलमानी खे। आलमानी बचे थो। आलमानी चाहींदो शहज़ादो पहलवान रहमान आलमानी दिल खुशी है रहमान जो कदर को रहमान